खैरपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी गजो वाइस चेयरमैन हाजी मोहम्मद स्वाले कटोहर मक्का मदीना जी मुक़दस ज़ियारतूं करण बाद वतन वापस पहुंची वियो। सियासी समाजी अगवाननि इलाक़े वासियुनि पारां गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल करे मुबारकूं ॾिनी वयूं। हिन मौक़े ते हाजी मोहम्मद साहिब कटोहर चयो त मक्का ऐं मदीना जी मुक़दस ज़ियारतूं जन्नत जूं दीदार करण बराबरि आहिनि। हुन मुक़दस शहरनि ते बि रब करीम जी रहमत जो वसकारो आहे। मोहम्मद स्वाले वधीक चयो त मुक़दस ज़ियारतूं करे दिली ऐं रूहानी सुकून हासिल थियो आहे। दुआ आहे त अल्लाह पाक हर मुसलमान खे ही मुक़दस ज़ियारतूं नसीब अता फ़रमाए। हिन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी यूसी शादी शहीद जो काउंसलर इरफान अली हाले पुटो करम हुसैन सियाल पीपी कारकुन मुनव्वर अली कटोहर साफ़ी अब्दुल सत्तार मेहरानी सलीम सोलंगी काउंसलर अब्दुल वहीद अब्दुल सईद कटोहर उस्ताद खुदा बख्श कटोहर एहसान खान लाखो खैरपुर ऐं ॿिया मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।